بسم الله الرحمن الرحيم الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وعلى أهل بيت الطيبين الطاهرين المعصومين رب اشرح لي صدري يسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي ناظرین محترم السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ جیئں تا اساں तव्हां जे साम्हूं बेफ़ज़ल इलाही हिकु नओं मौज़ू खणी करे पेश थिया आहियूं जेको मौज़ू बाग़ फ़दक़ जे बारे में आहे ऐं बाग़ फ़दक़ जे बारे में जेकी रुदूद शुबहात आहिनि उन्हनि खे दूरि करण जे लाइ असां पंहिंजे ख़ासि महिमान मोहतरम इस्लामी स्कॉलर जनाब समाहत शेख सरकार हुसैन असदी अन-नजफ़ी सां गॾु हाज़िर थिया आहियूं ऐं असां साईं जन जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं जो उन पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांखे वक़्तु ॾिनो ऐं कुझु असां बाग़ फ़दक़ जे बारे में सवालात कंदासीं पंहिंजे ख़ासि महिमान खां त फ़दक़ जी छा हक़ीक़त आहे ऐं उनखां बाद जेके ॿिया सवालात मसलन वारिद थिया आहिनि शुबहात वारिद थिया आहिनि फ़दक़ जे बारे में उन्हनि जे बारे में असां हिकु तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं ऐं साईं जन खां बग़ैर कंहिं तमहीद जे कुझु सवालात कंदासीं। सभ खां पहिरियां असां साईं जन जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं ऐं साईं जा थोराइता आहियूं त साईं जन असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। सभ खां पहिरियां असां साईं खां सुवालु कंदासीं त फ़दक़ छा आहे, इन खे वज़ाहत तौरु बयानु कनि ताकी असांजा जेके सामीन मोहतरम आहिनि या जेके ॾिसण वारा आहिनि उहे इन मां मालूमात वठी करे साईं जन जे इल्म मां फैज़ हासिलु करे ऐं सिराब थियनि ऐं बाग़ फ़दक़ जे बारे ॿुधाइनि त फ़दक़ छा आहे। तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं जो असांखे इज़त ॾेई घुरायो ऐं मां पंहिंजे हिन प्रोग्राम जे बयान जे शुरूआत खां पहिरियों हिकु तमामु नाज़रीन खां इल्तिमास थो कयां त इरशाद रब्बुल इज़्ज़त आहे त फ़बशिर इबादिल लज़ीन यस्तमिऊनल क़ौल फ़यत्तबिऊन अहसनहु उलाइका लज़ीन हदाहुमुल्लाह व उलाइका हुम उलुल अलबाब। ख़ुदावंद करीम फरमाए थो त तव्हां बिशारत ॾियो उन्हनि माण्हुनि खे जेके ॻाल्हि ॿुधनि था, ॿुधण खां बाद में जेका सुठी ॻाल्हि आहे हक़ु ॻाल्हि आहे उनजी इतिबा कनि था, उहे ई उहे जिन खे अलाह हिदायत बि कई आहे, उहे ई अक़ुलमंद बि आहिनि। सो हिन असांजे बयान खे बेहैस इस्बेतियत जी नज़र सां न ॾिठो वञे, बल्कि हिन बयान खे हक़ीक़त जे चश्मो पाए उन खां बाद में असांजे हिन पूरे बयान खे ॾिठो बि वञे ऐं सम्झो बि वञे त बहितर रहंदो। ऐं ज़ाहिरी आहे तमामु बहितरीनु मौज़ू आहे। असां बग़ैर कंहिं मज़हब क़ौम क़बीले खे निशानो बणाईंदे कोशिशि कंदासीं त हिकु इल्मी ऐं हक़ीक़ी ऐं तफ़सीली बहस कयूं त फ़दक़ छा आहे ऐं फ़दक़ जी इब्तिदा किथां थी, रसूल ख़ुदा खे कीअं मिली, तॾहिं सलातो वसलाम छो कोन फ़दक़ वापसि कई। जेके बि मुमकिन सवालात अवामुन्नास जे ज़हननि में आहिनि या पैदा कया विया आहिनि उन्हनि खे हल करण जी कोशिशि कंदासीं इंशा अल्लाह अल अज़ीज़। तव्हांजो पहिरियों सुवालु त फ़दक़ छा आहे ऐं फ़दक़ खे फ़दक़ छो चयो वेंदो आहे, फ़दक़ कॾहिं खां शुरूआति थी। सो इन जे बारे में मां ज़ाहिरिया सामीन खे हिकु अर्ज़ु कयो त असां जेका बि शइ हिते बयानु कयूं था उन जा ज़िम्मेवार आहियूं ऐं उहा बेहवालात असां पेश कंदासीं ताकी कंहिंखे बि को एतिराज़ ऐं शुबो बाक़ी न रहे। मसइलो आहे त फ़दक़ छा आहे ऐं उनखे फ़दक़ खे पहिरियों फ़दक़ छो थो चयो वञे। इन जे लाइ मुअजमुल बुल्दान अल हमवैनी ऐं वफ़ा अल वफ़ा इमाम समूदी लिखनि था पिया। ॿिया बि केतिरा ई किताब आहिनि। असां पंहिंजे टाइम खे जे हिसाब सां मुख़्तसिर ऐं बामाना बणाइण जे लाइ कोशिशि कयूं था त हिकु ॿिनि किताबनि जो हवालो ॾेई मौज़ूअ खे अॻिते वधायूं। वफ़ा अल वफ़ा इमाम समूदी ऐं मुअजमुल बुल्दान वारो लिखे थो पियो त फ़दक़ जेको आहे सो हज़रत नूह अलैहिस्सलाम जे पोटे जो नालो हुयो। सभ खां पहिरियों सुमियत फ़दक़ बे फ़दक़ छाजे करे नालो रखियो वियो फ़दक़ खे फ़दक़, इन करे अव्वल मन नज़ल बिहा उहो ई हाम बिन नूह अलैहिस्सलातु वस्सलाम, फ़दक़ बिन हाम बिन नूह अलैहिस्सलातु वस्सलाम सभ खां पहिरियों इन इलाइक़े में अची राश पज़ीर थिया, जंहिंजे करे हुन इलाइक़े खे फ़दक़ चयो वियो।
ऐं फदक ख़ैबर जे वेझो आहे ऐं ख़ैबर जी जेका तारीख़ ॿुधाई वई आहे त उहा बि हज़रत नूह अलैहिस्सलाम जे पोटनि मंझां हिकिड़े पोटे जो नालो ख़ैबर हुयो जंहिंखे ख़ैबर सॾियो थो वञे पियो। ऐं इन खां अलावा त फदक जी मसाहत ऐं उन जी जाग्राफाई हुदूद जेके अॼुकल्ह आहिनि उहे किथे आहिनि इन जे बारे में जेको लिखियो थो वञे उहो इहो थो लिखियो वञे त फदक हिकु करियो आहे। इहे साॻा ई किताब मोजमुल बुल्दान, छो जो मोजमुल बुल्दान जो वास्तो ई माना बुल्दान ऐं हालात ऐं करिया ॻोठनि सां त किथे कीअं आहे इन जो हवालो हमेशह सरे फ़हरिस्त ई रहंदो आहे। सो जाग्राफाई हिसाब सां फदक हिकिड़ो मोजमुल बुल्दान जी इबारत जेका मां पेश कयां त उन में फदक करियतुन बिल हिजाज़ बैनहा व बैनल मदीना यौमान, हिजाज़ जे दरमियान में ऐं मदीने जे दरमियान में हिकिड़ो करियो आहे ऐं उनजो मुफ़ासिलो उन दौर जे हिसाब सां 2 ॾींहंनि जी मुसाफ़त पंध जो आहे। त इहो फदक मदीने खां 2 ॾींहंनि जे मुसाफ़त खां ते वाक़िअ हिकु करीअ जो नालो आहे। हाणे इन जी जेका मालियत आहे फदक जी उहा मालियत केतिरी आहे? ज़ाहिरी आहे आम सवाल आहे त फदक जी मालियत केतिरी आहे ऐं उन जी हक़ीक़त छा आहे। हक़ीक़त में जेका फदक जी मालियत जे बारे में सवाल कयो आहे त उहो जेके मोजम बुल्दान वारा या मुअर्रिखीन जिथे बि जॾहिं बि फदक जो नालो खणनि था उते लफ़्ज़ करिया इस्तेमालु था कनि। हाणे सवाल आहे त जेकॾहिं करिए जी माना ई नंढड़ी आहे को वैसे या एकड़ ज़मीन जी आहे त पोइ फदक बि वैसे ऐं एकड़ ते मुश्तमिल हूंदी। करिए जे हिसाब सां लफ़्ज़ छो जो फदक करियतुन बिल हिजाज़ लफ़्ज़ इस्तेमालु था, फदक करियो आहे न के हिकिड़ो जेको आहे वैसो या एकड़ या 5 एकड़ या जरिब ज़मीन आहे। हाणे जेकॾहिं करिए ते असां बसि कयूं त इन करियो चइबो छा खे आहे। हाणे जेके कामूस लुगात वारा आहिनि कामूस में जेको लफ़्ज़ ज़िक्र थियो आहे त इन करिए जी वज़ाहत छा आहे त कामूस वारो लिखे थो करियो अल मिस्र अल जामे, हिकु कामिल शहर खे करियो चयो वेंदो आहे जंहिंमें हर ज़रूरियात ज़िंदगी मौजूदु हुजनि। हाणे ज़रूरियात ज़िंदगी जो मतिलबु आहे त ज़िंदह रहण वारा हूंदा त उहे ज़रूरियात बि हूंदा। उते पाणी बिजली ढोर ढगा वण टण खाधा पीता फ्रूट फल सभु शइ हुजनि, इन खे करियो चइबो आहे। याने कामूस वारनि करिए जी वज़ाहत मिस्र जे लफ़्ज़ सां कई आहे। हाणे सवाल आहे त मिस्र छा खे चइबो आहे वरी। हाणे इन इहो ॿई लफ़्ज़ करियो ऐं मिस्र हिकु जे मुतबादिल लफ़्ज़ आहिनि जंहिंजो क़ुरान में बि ज़िक्र मिस्र जो बि आहे ऐं करिए जो बि थियलु आहे। जीअं सूरे बकरा आयत नंबर 61 में इरशाद रब्बुल इज़्ज़त इहबितू मिस्रन फ़इन लकुम मा सअलतुम, जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे हवारनि चयो त हाणे असांखे बसर ऐं थूम खपे त पोइ अलाह साईं चयो त हाणे तव्हां शहर में वञो ऐं उते तव्हां जेको कुझु घुरो था तव्हांखे मिली वेंदो। त मतिलबु त हिते मिस्र जी माना शहर जी मुराद आहे ऐं करियो फदक खे चइबो आहे। करिए जी माना मिस्र कई वई आहे ऐं मिस्र जी माना हिकु शहर आहे। ऐं अहिड़े नमूने सां ॿी आयत में इरशाद रब्बुल इज़्ज़त आहे सूरे बकरा जी 58 आयत में त ख़ुदि लफ़्ज़ करिया इस्तेमालु थियो आहे। जीअं वइज़ कुलना उदखुलू हादिल करिया, ऐं उन वक़्तु यादि करे जॾहिं असां चयोसीं हाणे हिन शहर में दाख़िल थियो। तफ़सीर फ़खरुद्दीन राज़ी इन जी वज़ाहत लिखे थो इहो शहर कहिड़ो आहे। चए थो इहो शहर बैतुल मक़दस आहे ऐं उन में दाख़िल थियो। बैतुल मक़दस को माना पसमानदा इलाइक़ो कोन हो जो माण्हू ई न रहंदा हुजनि, बल्कि उहो उन वक़्तु हिकिड़ो मर्कज़ हुयो जिते अंबिया बि हूंदा हुया ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत गाह वग़ैरह सभु उते मौजूदु आहे। नबियनि जी सरज़मीन बि चयो उनखे नबियुनि जी असंत नबियुनि जी सरज़मीन बि जेको आहे सॾियो थो वञे। सो करिए जी माना बि शहर जी मुराद वरिती वई आहे। त हिन इबारतुनि में जो मक़सदु इहो वाज़िह थिए थो त फदक करियो आहे। करियो मिस्र ऐं करियो हिकु ई ॻाल्हि आहे। लिहाज़ा फदक को आम मसाहत में एकड़ सवा न हुयो बल्कि हिकु शहर जी मानंद हुयो जंहिंमें हर ज़रूरियात ज़िंदगी मौजूदु हुया। ऐं ॿी तव्हां हिकिड़ी सुठी ॻाल्हि कई त इन जी मालियत केतिरी हुई। हाणे मालियत जे बारे में अगरि अचूं था त इब्न अबी दाऊद सुनन अबी दाऊद जेको आहे सो माना पंहिंजे सुनन में लिखे थो बाबे फ़े में जॾहिं बाबे फ़े जो ज़िक्र करे थो उते अबू दाऊद इमाम अबू दाऊद अलैहि रहम लिखे थो पियो त जॾहिं वल्ला उमर बिन अब्दुल अज़ीज़ अल ख़िलाफ़ा
जॾहिं उमर बिन अब्दुल अज़ीज़ ख़लीफ़ो मुक़ररु थियो त फदक जी मालियत ऐं उन मां जा आमदनी केतिरी ही चए थो ग़लत हू अरबउन अल्फ दीनार हुनजो जेको ग़लात थींदी ग़लात जो मक़सदु आहे जेके ग़ुलात अरबा उन में समाया खजूर जौ गंदम वग़ैरह इहे जेका बि थींदी उहा 40,000 दीनार जी थींदी हुई हाणे 40,000 दीनार जी उमर बिन अब्दुल अज़ीज़ जे दौर में थींदी हुई ऐं इन खां पहिरियों जनाबे माना फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जॾहिं हज़रत उमर बिन ख़त्ताब खां हज़रत अबू बकर सिद्दीक़ अलैहिर्रहमा खां घुरियो फदक सीरत हलबी आहे इमाम बुरहानुद्दीन काज़ी हलब उहो लिखे थो पियो त जॾहिं फातिमा ज़हरा हज़रत अबू बकर सिद्दीक़ खां अची तलब कयो त मूंखे फदक ॾिनो वञे त उन वक़्तु सीरत हलबिया जे बकौल त हज़रत अबू बकर सिद्दीक़ लिखत में जनाब फातिमा ज़हरा खे ॾिनो जंहिंमहिल लिखत में ॾिने त हज़रत उमर फारूक अचनि था पिया ऐं उहो ॾिसी करे हज़रत अबू बकर सां मुखातिब थी करे चवणु लॻा त माज़ा तुनफ़िक़ु अलल मुस्लिमीन तूं जेको हे फदक जनाब फातिमा ज़हरा खे ॾेई रहियो आहे त तूं मुस्लमाननि ते छा ख़र्चु कंदे ऐं वक़्तु हारबत कल अरब दर हालांकि तोखे ख़बर आहे तूं अरबनि सां जंग शुरू कई आहे ऐं हुननि तोसां शुरू कई आहे त कमातरा ये ॾिसंदो त असांजी जंगियूं बि हलंदियूं पियूं त पोइ इहो एतिरो ख़र्चु मुस्लमाननि ते ऐं जंगियुनि जे दौरान ख़र्चु तूं कीअं हलाईंदे हाणे इन इबारत जो मक़सदु हीअ रवायत तफ़सीली आहे जेका अॻिते बि हले थी पई पर असां मौज़े हाजत इन करे कयो आहे जो इन जो मक़सदु इहो आहे त तूं जंग में ख़र्चु करणो थी मुस्लमाननि जे मथां इनफ़ाक़ करणो थी इहो जेको आहे माना तव्हां फदक फातिमा ज़हरा खे कीअं था ॾियो पिया हाणे मुस्लमाननि खे ॾियणु जंग ते ख़र्चु करणु इहो मक़सदु वाज़ियो आहे त जंगी हालात में हमेशह ख़र्च हुकूमतुनि जा वधी वेंदा आहिनि उते हुननि जो रहणु करणु उथणु वेहणु सभु माना वधीक वेंदो आहे उते हर माण्हू पहिरियों पंहिंजे घरनि में पाण कमाईंदा हुया उहे वञी जंगियूं विढ़ंदा त हुननि जे घर जो ख़र्चु बि हुकूमत खे भरिणो पवंदो आवाम जो ख़र्चु बि हुकूमत खे भरिणो उन्हनि जो लड़ाकुनि जो मुजाहिदनि जो ख़र्चु बि हुकूमत ते आहे जॾहिं इहो हुकूमत ते आहे त हुकूमत ते इहो सॼो ख़र्चो करणु बकौल हज़रत उमर फारूक त फदक जो एतिरी मालियत हुई जेका मुस्लमाननि ते बि ख़र्चु थींदी हुई ऐं जंग में जंगी जंगजुअनि ते बि ख़र्चु थींदी हुई जेके बि अख़राजात हूंदा हुया उन्हनि ते इहा ख़र्चु कई वेंदी हुई त ज़ाहिरी आहे फदक जेको आहे हिकु त माना खजी या उहा कान हुई बल्कि एतिरी हुई जो जंग ऐं मुस्लमाननि ते उमूमी ख़र्चु कई वेंदी हुई ऐं अहम शइ अहम नुक़्तो त जेको फदक जे बारे में इब्न अबुल हदीद मुअतज़िली इमाम इब्न अबुल हदीद मुअतज़िली इमाम मुअतज़िल आया अहले सुन्नत जो इमाम आहे उहो शरह नजुल बलागा में लिखे थो पियो त फदक में जॾहिं रसूल ख़ुदा जे हथ में आई त उन वक़्तु वकान फ़ीहा अहद अशर नख़लतन ग़रसहा रसूलुल्लाह बियदिही ऐं उन में कुझु बाबरगत 11 खजुनि जा वण अहिड़ा हुया जिन खे रसूल ख़ुदा पंहिंजे हथनि सां उन में जेको आहे माना पोखिया हुया ऐं फ़कान बनु फातिमा या ख़ुज़ून तमरहा फ़इज़ा क़दमल हाज एहदू लहुम ऐं बनी फातिमा रसूल जे दौर में ई उन्हनि नख़लात मंझां उन्हनि वणनि मंझां खजूर खणी करे जॾहिं ज़मानो थींदो हज जो त हाजुनि खे सॾे करे उहे खजूर बि तौर हदियो पेश कंदा हुया त इहा बरकत अञा वधी वई फदक जी जो उते जनाब रिसालत महमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि पंहिंजे हथनि सां खजूरनि खे माना हयो वणनि खे हयो ऐं उहे मौजूदु हुया चाहे फ़र्ज़ु कयो त खजूं उते 2 हुयूं या 5 हुयूं छो जो असल इहो मशहूरु आहे त माना खजूं जेके आहिनि से उहे 2 हुयूं या 1 हुई इहो बि मुस्लमान जे दरमियान मशहूरु आहे त इन खे बि मसलन वाज़े कंदे इहो बि ॿुधायो त माना आया उहो जीअं तव्हां बयानु कयो त माना उनजी एतिरी मालियत हुई ऐं एतिरियूं खजूं हुयूं जो माना उन्हनि खे जंगजुअनि जे मथां बि ख़र्चु कयो वेंदो हुयो छो जो जॾहिं जंग थींदी आहे त माना उन वक़्तु लश्कर केतिरो हूंदो आहे फ़ौजी केतिरा हूंदा आहिनि उन्हनि जे मथां तमामु घणा अख़राजात हूंदा आहिनि त इन खे बि वाज़े कयो छो जो बाज़ जेके आहिनि उन्हनि जे दरमियान में इहे बि शुबात आहिनि त जेके खजूं हुयूं उहे 2 या 1 घणा बाग न हुया ऐं नई वरी घणियूं खजूं हुयूं सही बिल्कुलु इहो त मां पहिरियों ई वाज़ो करे चुकुमि त हीअ जेके खजूं हुयूं एतिरियूं हुयूं जो रसूल ख़ुदा माना जंगनि में इस्तेमालु थींदियूं हुयूं हाणे हीअ शइ जेका अवाम जे ज़हन में विधी वई आहे त फदक जूं 2-3 खजूं हुयूं बाबा 2-3 खजूं हुयूं या 100 खजी हुई
हीअ त हिकु जेको आहे माना हवालो आहे तफ़सीर सीरत हलबिया जो, बल्कि अहिड़ा सवे हवाला आहिनि जो एतिरो फदक जो बाग़ हुयो जंहिंमां माण्हुनि जा पेट भरबा हुया, खाईंदा पीअंदा हुया, रुगो हुकूमतूं न पर अवाम बि उन्हनि मथां जेको आहे माना खाईंदो पींदो हुयो। फ़र्ज़ु कयो हिकु खजी या 5 खजूं, चाहे हिकु हुजे या 5 हुजे, चोर हिकु जो हुजे या 100 जो हुजे, गसब करण वारो हिकु शइ गसब करे या सॼियूं गसब करे, जेको गसब जो लफ़्ज़ ईंदो बराबरि ईंदो, चाहे 1000 वारे ते हुजे या हिकु खजी वारे ते। गासिब हिकु वारो बि आहे, चोर हिकु जो बि थींदो आहे, 100 जो बि थींदो आहे, करोड़ जो बि थींदो आहे, लफ़्ज़ चोर उन ते ईंदो आहे। त इन हिसाब सां क़ुरान मजीद जी आयत आहे फमन यअमल मिस्काल ज़र्रतन शर्रन यरह, जेको बि ज़रो बि ग़लति कमु कंदो त उनखे उहा ई सज़ा जज़ा मिलंदी, बल्कि उहो पंहिंजे अखियुनि सां क़यामत जे ॾींहुं ॾिसंदो त मां जेको कमु कयो आहे उहो केतिरो कयो आहे। सो चाहे हिकु करे गसब या 100 करे, चाहे हिकु हुजे या 50 हुजे, त चाहे कुझु बि हुजे, हुकूमत अगरि वरिती आहे त उनजो जज़ा ख़ुदा जे नज़दीक ॾिसंदो। माशाअल्लाह, मौला तव्हांखे सलामत रखे। जीअं त साईं जन माशाअल्लाह तमामु सुठे तरीक़े सां ऐं इस्तदलालात सां वाज़े कयो त जेको बाग़ फदक हुयो, हिकु त उहो माना उन जे बारे में त हिकिड़ो जीअं चवंदा आहिनि करियो हुयो, करियो नंढो न हूंदो आहे, छो जो हुन में करीअ जी जेका एराज़ी हूंदी आहे उहो हिकिड़ो अगरि असां फ़र्ज़ु कयूं त हिकिड़ो वॾो ॻोठ बि असां उनखे चई सघूं था। उन खां अलावा माना उन जी मालियत एतिरी हुई त माना उन्हनि खे इहो बि माना चयो वियो ख़लीफ़े अवल खे त माना अगरि तूं हिनखे वापसि ॾींदे त तूं हे जेके जंगजू आहिनि या तुंहिंजी हुकूमत आहे इन्हनि ते छा ख़र्चु कंदे, यानी इन जी मालियत बि माना इन जी अगरि अंदाज़ो लॻायो इन ते एतिरी हुई त उन्हनि खे जंगजूअनि ते बि ख़र्चु कयो वेंदो। ऐं इहो बाग़ फिदक अगरि असां हिकु खजी बि मञूं, जीअं साईं जन माशाअल्लाह सुठे तरीक़े बयानु कयो त गासिब गासिब हूंदो आहे, चाहे हिकु खजी हुजे या 2 खजी हुजनि, यानी ॿिन्ही ते जेको आहे सो छा हुजे, चाहे थोरे जो हुजे या घणे जो हुजे, उन ते गासिब जो जेको इतलाक़ हूंदो आहे उहो बराबरीअ सां ईंदो आहे। त माशाअल्लाह साईं जन तमामु बहितरीन ऐं इस्तदलालात सां वाज़े कयो त बाग़ फदक जे बारे में छा हुई ऐं उनजी मालियत केतिरी, उनजी एराज़ी केतिरी हुई। ऐं इन प्रोग्राम खे अॻिते इनशाअल्लाह वधीक जेके इन जे मथां शुबहात या जेको आहे सो सवालात वारिद थिया आहिनि उन्हनि खे बि असां ईंदड़ प्रोग्राम में बयानु कंदासीं। असांखे इजाज़त ॾींदा। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।